कंबर रिपोर्टर नियाज़ हुसैन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ सऊदी अरब खां वापसि ईंदे 12 तारीख़ खां कराची एयरपोर्ट ते लथल अली हसन ऐं हुन जा गॾु मुमताज़ अली चांडियो वापसि ॻोठ अची रहिया हुआ। जॾहिं अलमदीना कोच में सुबुह फजर 4 बजे अली हसन चांडियो ऐं मुमताज़ अली चांडियो खे कोच मां लाहे पुलिस चौकी धाम रावाह पुलिस स्टेशन नसीराबाद जी हद मां 5 मोबाइलनि में सवार पुलिस एहलकारनि गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। अहिड़ो इतला मालिकनि खे कोच में वेठल माण्हुनि ॾिनो। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP कंबर शहदादकोट खां मुतालबो कयो त असांजो फौरन नोटिस वरितो वञे, अली हसन चांडियो ऐं मुमताज़ अली चांडियो खे आज़ादु कयो वञे। 2 साल ॾेढ हुयो हुते, हुनजी बीमार हो, तबियत सही न हुअसि, वापसी अचे पोइ हुनखे वधाईंदासीं न त सुभाणे खां पोइ असां रोड बाईपासूं जाॾे काॾे निकिरंदासीं।